अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन अत्यबित तय्यबीन व अतहरित ताहिरीन अक्रमिल अव्वलीन वल आखिरीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि इला यौमिद्दीन। अम्मा बअद, फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना महबूबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। उलमाए किराम, सादाते इज़्ज़ाम, ऐ मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों, भाइयों, ही नूरानी तकरीब जंहिंमें हिक आलिम सगोरे ऐं कई हाफ़िज़न दिस्तारे फ़ज़ीलत जी सआदत माणी। ईसा ख़ान थेबो नंढड़ो ॻोठ बहराड़ी जो मेहड़ जे मुज़ाफ़ात में, उन नंढड़े ॻोठ में हिक दीनी इदारो दीनी ख़िदमत सरंजाम ॾेई रहियो आहे। उन जे काविशुनि ऐं मेहनतुनि ऐं उन जे उस्तादनि जे रातियुनि जे उजागरनि, तालिबनि जे ॾींहं ऐं रातियुनि जे मेहनतुनि जो सिलो अॼु तव्हां पंहिंजे अखियुनि सां ॾिठो। महबूब जे दीन जी ख़िदमत करण वारा बहराड़ी जे नंढड़नि ॻोठड़नि में वेही, कखावनि झूपड़नि में वेही बि दीन जी ख़िदमत करे सघनि। पर अगर हिम्मत न हुजे त पोइ अज़ीम शान बंगुलनि में, सुहिणनि मदरसनि में बि उहा ख़िदमत नज़र नथी अचे। रब्बुल आलमीन जल्ल शानु जंहिंखां इहा ख़िदमत वठे, इहो अल्लाह जो फ़ज़्ल। दीन अल्लाह जो दीन आहे, क़ुरान रब जो कलाम आहे, उनखे नाज़ुल करण वारो खुद खुदा आहे, उन जी हिफ़ाज़त जो ज़ामिन खुद अल्लाह आहे। उन जी हिफ़ाज़त जे लाइ रब जंहिंखे चूंडे पसंद करे, इन ख़िदमत जे लाइ मुंतख़िब फरमाईंदो। दिलियूं हज़ारे आहिनि, सीना हज़ारे आहिनि, पर हर सीने में क़ुरान जो मस्कन न हूंदो आहे। खुश नसीब उहे सीना आहिनि जिनखे रब चूंडे पसंद करे, उन्हनि में पंहिंजे क़ुरान जो मस्कन बनाईंदो। नचे व सुभान अल्लाह। वॾे खां वॾा दुनिया में बख़्त वारा उहे इंसान अथव जिनखे क़ुरान जे हिफ़्ज़ जी दौलत मिले थी। रात जो उथन त रब जो क़ुरान पढ़न, ॾींहं जो उथन अल्लाह जो क़ुरान पढ़न, सुबुह जो रब जो कलाम, शाम जो रब जो कलाम। बस में वेठा आहिनि त बि आयत जो विर्द पिया कनि। इहा का मामूली ॻाल्हि आहे? अल्लाह जे पाक कलाम जी तिलावत ज़मीन ते बानो अल्लाह जे क़ुरान खे पढ़ंदो आहे, आसमाननि ते अर्श मुअल्ला ते रब इन बाने जो ज़िक्र कंदो।
वज़करहुमुल्लाह फीमन इंदहु अल्लाह वजा मखलूका रब जा जेकी फरिश्ता मुकर्रब मलाइक हन अल्लाह जे अंबियाए किराम जा जेकी अरवाह मुक़द्दसा हन उन्हनि जे साम्हूं रब ज़ुल जलाल इन बाने जो ज़िक्र कंदो आ जेको धरती ते वेही क़ुरान पढ़ंदो। इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र बेशक असां ई ज़िक्र के नाज़िल कयोसीं। ज़िक्र मां मुराद अल्लाह जो क़ुरान, ज़िक्र मां मुराद नसीहत आ ऐं क़ुरान सॼो जो सॼो नसीहत। रब तो फरमाए त इन के असां नाज़िल कयोसीं व इन्ना लहू ऐं इन जे लाइ असीं ई लहाफ़िज़ून हिफाजत करण वारा। इन जी हिफाजत रब फरमाए तो इन जे हिफाजत जा ज़ामिन असीं पाण। दुनिया में इंसानन जे हिदायत जे लाइ नसीहतुन वारा किताब ॿिया बि लथा। सुहफ़ इब्राहीम व मूसा जो नुज़ूल भी थियो हो, तौरात जो नुज़ूल भी थियो हो, ज़बूर इंजील जो नुज़ूल भी थियो हो, पर उहा जिम्मेदारी उन कौमुन ते रखी वई त ही अल्लाह जो कलाम थव, इन जी हिफाजत कजो। उहे संभाले न सघिया, तहरीफ थी वई, तब्दीली थी वई, आयतूं मटाए छॾियूं माण्हुनि, पर ही क़ुरान वाहिद रब जो कलाम आ जंहिंजे हिफाजत जो ज़िम्मो खुद खुदा पाण खणी छॾियो। कुरान मजीद के बारे में कुछ चंद मालूमाती गालियों अज तव्हांखे ॿुधाईंदुसि। अल्हम्दुलिल्लाह कुरान असांजे हर घर में रखियो आ, हर घर में रखियो आ, पर थोरो सोचूं त इन कुरान कुरान चइबो छा के आ? कुरान आहे कहिड़ी शइ? आयत छा आहे? सूरत छा आहे? ॿुधायां। कुरान जो लफ्ज वरतला कर अमझा, कर जी माना है पढ़ण, उन्हें मां कुरान फुलान जे वजन ते जेको इस्म अचे उन में कसरत ऐं मुबालगे जो माना मिलंदी आ। यानी उहो किताब जेके तमाम घणो पढ़ियो वञे, बार बार पढ़ियो वञे। हाणे सॼी दुनिया में लखे किताब आहिनि, किरोड़े किताब आहिनि, पर अहिड़ो को ॿियो किताब आहे जंहिंजी एतिरी तिलावत थींदी हुजे जहिड़ी क़ुरान जी तिलावत आहे। को ॿियो किताब? रमज़ान जे महीने में त मां बिना मुबालगे जो थो चवां त हर ॾींहं में लखे क़ुरान जा ख़त्मा निकिरनि था। रमज़ान जे महीने में पूरे आलम इस्लाम में हर मस्जिद में तोखे कुरान जी तिलावत मिलंदी, हर घर में तोखे कुरान जी तिलावत मिलंदी। बार कुरान तो पढ़े, बुढ़ो कुरान तो पढ़े, पर्देदार न्याणी कुरान थी पढ़े, मर्दन में औरतुन में जमीन ते ऐं फज़ाउन में अल्लाह जे कुरान जी तिलावत, हर पासे कुरान जी तवार ऐं झूंगार जारी। यो अहिड़ो किताब आ जंहिंजी कसरत सां तिलावत कई वञे थी, इन जे करे इन खे सरबो आहे क़ुरान। छा सरबो आहे? क़ुरान। ऐं क़ुरान हिकु अहिड़ो किताब आहे जेको फैज़ ऐं बरकत सां भरियल। क़ुरान जे लफ़्ज़ जी ॿी माना है कर्ण, कर्ण जी माना है गॾु करणु, जमा करणु। ही अहिड़ो किताब आ जंहिंमें दुनिया जी हर भलाई गॾु थियल, आख़िरत जी हर भलाई गॾु थियल। दुनिया जी कामयाबी, आख़िरत जी कामयाबी, दुनिया जे ॾुखनि खां छोटकारो, आख़िरत जे अज़ाबनि खां छोटकारो, इहे सभु नेमतूं क़ुरान में रब गॾु करे छॾियूं आहिनि। इन जे करे हिन किताब खे चइबो आहे क़ुरान। जे सवाब खपई त क़ुरान पढ़, कर्ज लाहिण चाही त क़ुरान पढ़, बीमारी लाहिण चाही त क़ुरान पढ़, जे परेशान आही त क़ुरान पढ़, मुश्किल हटाइण चाही क़ुरान पढ़।
दिल के रोशन करण चाहिए कुरान पढ़, अखियुनि जो नूर वधाइण चाहिए कुरान पढ़, रब के राज़ी करण चाहिए कुरान पढ़, मदीने वारे जो दीदार करण चाहिए कुरान पढ़। ही ओ किताब आ जेके पढ़ण भी इबादत आ, जेके लिखण भी इबादत आ, जेके सीने सा लाइण भी इबादत आ, जेजी ज़ियारत करण दीदार करण भी इबादत आ। रुके दिस कुरान शरीफ के खोले दिस थोरो मूडे तवज्जो कयो। साईं हाफिज बदरुद्दीन मुझे साम्हूं आ, मां इनके वरी वरी ॾिसां, वरी हिन जे चेहरे ते ॾिसां, सोचींदो छो थो मूंखे घड़ी घड़ी ॾिसे, ज़रूर सोचींदो घड़ी घड़ी मूंखे छो थो ॾिसे, वरी ॾिसां ऐं मुहब्बत मझां ॾिसां, सम्झंदो त हिन जे दिल में का मुंहिंजी मुहब्बत आहे जो मूंखे वराए वराए ॾिसे थो, का दिल में तड़प अथसि जो मूंखे वरी वरी ॾिसे थो। ॾिसंदो रहां अगर हिन जे मन में भी मुहब्बत पैदा थी, ही मूडे निहारी बिला तशबीह बिला मिसाल। कुरान मजीद अल्लाह जो किताब आ, उनके खोलियो, वेही ॾिसो, वेठा ॾिसो, वेठा ॾिसो, हे को खल्क जो कलाम ना है, खालिक जो कलाम। सुबह जो खोलिव, शाम जो खोलिव, रात जो खोलिव, कुरान भी सोचे तो ही मुझो हुबदार आ जेको वरी वरी मूंखे खोले थो, वरी वरी मूंखे ॾिसे थो, इनके कुछ खपे जो मूंखे वरी वरी खोले थो। हाँ पो सखी जो कलाम आ, ऐं सखी जे दर तां को भी खाली न मोटंदो आ। कुरान के बार बार ॾिसंदे 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 ॾिसण वारे जी कुरान सां मुहब्बत पैदा थींदी आ, ऐं कुरान पंहिंजे फैज़ जा रस्ता ऐं राहूं इन खोलण ज़ियारत करण वारे जे लाइ कुरान पंहिंजे फैज़ जा दर खोले रखंदी। पर तोखे कावश पढ़ण मां वांद काई त मिले न, तोखे टीवी ॾिसण मां वांद काई मिले त कुरान खोले पढ़ी। हे त भाग आहे हाफिज़न जो जेके सुबह असांजी कुरान खोलियूं वेठा। चओ सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। कुरान वर्तल कर्ण मा, कर्ण जी माना है गड्डू कर्ण, जमो कर्ण, कर्नल मा फिल हौद, हौज में पानी जमो थे त अरब चवंदा आहिनि कर्नल मा, हौज में पानी जो कर्ण थियो आ, यानी इज्तिमा पानी जो थियो आ। ही कुरान आ जंहिंमें खैर ऐं बरकतुनि खे रब जमो करे छॾियो आ। दर जो दारू कुरान आ, मर्ज़न जो इलाज कुरान आ, ओखायुन अंजायुन जो मदावो रब जो कुरान आ। दुनिया आखिरत जे दुखन गमन का छडाइण वारो रब जो कुरान आ। हिन कुरान जे अंदर रब करीम पंहिंजे बानन जे लाए हर खैर के, हर खूबी के, हर भलाई के इन कुरान में जमो करे छॾियो आ। ऐं ॿुधो, कुरान गैर मखलूक आ, चाहे मखलूक नाहे। तू मखलूक ही, मां मखलूक आहियां, नबी मखलूक आहिनि, वली मखलूक आहिनि, हर शे अल्लाह जी ख़ल्क़, अल्लाह रब जी मखलूक आ। पर कुरान जेको हकीकी कुरान आ वो मखलूक नाहे, खुद खालिक जो कलाम आ। ॻाल्हि सम्झो? ऐं कुरान शरीफ जंहिं नंढन नंढन हिस्सन में आ, विच में गोल दायरो ठहियल हूंदो आ, चवंदा आहिनि हिते आयत पूरी थी। छा चवंदा आहिनि? आयत पूरी थी।
इहो कुरान शरीफ जो नंढो टुकड़ो इहो हिस्सो इनके सरबो आयत। आयत जी माना है अलामत, आयत जी माना है मोजज़ो, आयत जी माना है निशानी, आयत जी माना है एड़ी शे जेका अकुल इंसान जो आजिज़ थी वने। सुभान अल्लाह। मुझा दोस्तों, सारी दुनिया जा डाहा गडु कयो, सारी दुनिया जा आकिल गडु कयो, सारी दुनिया जा दानाव गडु कयो, सारी दुनिया जा बोलियुनि जा माहिर गडु कयो ऐं उन्हनि खे चओ त कुरान जहिड़ी हिकिड़ी आयत ठाहे ॾियो। सॼी दुनिया जा इंसान गॾिजी पवनि, जिन गॾिजी पवनि, हिक ॿिए जा मददगार साथारी थी बीहनि, पर कुरान जहिड़ी हिकिड़ी आयत ठाहे नथा सघनि। छो त आयत आ, ही मोजज़ो आ, ही इंसाननि खे आजिज़ करण वारो कलाम आ, ही मखलूक जो कलाम नाहे, ही खुद खुदा जी ज़ात जो कलाम आ। ॻाल्हि सम्झो था? तव्हांजी सुभान अल्लाह त खैरपुर वारा बि कोन ॿुधंदा। मोहब्बत सां चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सूरत छा के सरबो आ? सूरत सूरत छा के सरबो आ? अदा ही सूरत नास आ, ही सूरत फलक आ, ही सूरत फातिहा है। सूरत छा है? सूरत जो लफ्ज सुअर मां वरतल आ। किले के कोट के हिफाजत वारे किले के सरबो आ सुअर, सुअरुल मदीना, यानी शहर जो किलो। सूरत जी माना है किलो या कोट। इन कोट छाके सरबो आ? ही आयतूं जेके जमो थियल आहिनि, इन आयतुनि जे मथां इहो हिकिड़ो कोट रब ठाहे छॾियो आ। आयतुनि जो मजमूओ, आयतुनि जो अहिड़ो मजमूओ जेकी अल्लाह जे तरफ़ां आयतुनि जा वक़्फ़ रुकजण जूं जायूं रब जे तरफ़ां मुक़रर थियल आहिनि। आयतुनि जो अंदाज़ रब जे तरफ़ां मुक़रर थियल आहे। उन तौक़ीफ़ी मक़ामात के जेका शे जमो करे इन के सरबो आ सूरत। उनके छा सरबो आ? या सूरत जी बी माना, एक माना त आयतुनि जे मथां कोट आ, बी माना है त इन हिस्से जे अंदर रब वडा इसरार रखाया हैं, खजाना रखाया हैं। हर सूरत जे अंदर रब पंजा गैबी खजाना रखाया हैं। उन हर खजाने जे मथां रब कोट उठाए छॾियो आ। कुरान शरीफ में सूरतूं घणियूं आहिनि? बस बटन के याद आहिनि, सब याद कयो। कुरान में सूरतूं घणियूं? घणियूं? 114 कुरान जूं सूरतूं। ऐं कुरान जूं मंज़लूं घणियूं? 7। हाफ़िज़ याद करे जॾहिं फमी बि शौक़िन, यानी मुंहिंजो वात अल्लाह जे कुरान जे तिलावत जे शौक़ में आहे। फमी बि शौक़िन, फे मीम ये बे शीन वा काफ, ये सूरतुनि जा इब्तिदाई अखर आहिनि। जितों सूरत जो आगाज़ थिए थो, इन जाइ तां जंहिं सूरत जो लफ़्ज़ पहिरियों आयो आहे, इतां कुरान जी मंज़िल शुरू थी वई। ऐं इहे मंज़लूं उहे अथव, मुस्नद अहमद बिन हंबल में हदीस आहे त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन हफ़्ते में कुरान जो ख़त्मो पूरो कंदा हुआ ऐं किथां खां केसी ताईं पढ़ंदा हुआ। मुंहिंजा दोस्तो, इन फमी बि शौक़िन जे लफ़्ज़ जे अंदरि जेकी आयतुनि जा सूरतुनि जा इब्तिदाई अखर आया आहिनि, इहे सूरतूं मदीने वारे साईं जे हफ़्ते जी हिज़्ब मुक़रर थियल हुई। हर हफ़्ते में एतिरी कुरान जी तिलावत कंदा हुया। हाणे जे तव्हां चओ न त मां ईअं तिलावत कयां जीअं मुंहिंजो लजपाल नबी कंदो हो, त
तो पोइ रोज़ानो हिकिड़ी मंज़िल तिलावत कयो या मंज़िल आहे छा आहे चवंदा आहिनि साईं फलाणो वॾी मंज़िल वारो ये चवंदा आहिनि साईं वॾी मंज़िल वारो आहे ओ मुंहिंजा अदा मंज़िलूं ॿियूं कहिड़ियूं आहिनि मंज़िलूं त रब क़ुरान में रखे छॾियूं आहिनि क़ुरान पढ़ंदो वञ रब तुंहिंजूं मंज़िलूं वधाईंदो वेंदो जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो त बानो रब जे हुज़ूर में पेश थींदो रब फरमाईंदुसि ओ मुंहिंजा बाना दुनिया में तू माण्हुनि जे अॻियां क़ुरान पढ़ंदे अॼु मूं रब खे पंहिंजो क़ुरान पढ़ी ॿुधाए अर्ज़ कंदो मुंहिंजा मौला मां त तुंहिंजो बानो आहियां ही तुंहिंजो कलाम आहे ए मुंहिंजा मौला मां तुंहिंजे अॻियां पढ़ां रब फरमाईंदो हाओ मां रब थो चाहियां त क़ुरान मुंहिंजो आहे पर पढ़ तूं त मां अल्लाह ॿुधां इमाम बैहकी शोबुल ईमान में रिवायत आणे थो त जेॾी महिल बानो हिकिड़ी आयत पढ़ंदो त रब उन जो हिकिड़ो दर्जो बुलंद कंदो वरी ॿी आयत पढ़ंदो त वरी ॿियो दर्जो बुलंद थींदुसि वरी टी आयत पढ़ंदो त टियों दर्जो बुलंद थींदुसि पोइ जंहिंखे जेतिरियूं आयतूं यादि हूंदियूं ओतिरा उन जा रब दर्जा बुलंद कंदो भाग वारा उहे जंहिंखे क़ुरान जूं सभई आयतूं यादि आहिनि त आख़िरी दर्जो जेको ऊचे में ऊचो आला में आला अरफा में अकरम जेको आला जन्नत जो दरवाज़ो हूंदो जन्नत जो आला मक़ाम ऐं दर्जो हूंदो उन दर्जे ते हाफ़िज़ सगोरनि खे फ़ाइज़ कयो वेंदो पोइ तूं वठी अचे पंहिंजे एमए वारनि खे बीए वारनि खे वठी अचे जन एलएलबी जूं डिग्रियूं कयूं जन एमबीबीएस जूं डिग्रियूं कयूं उन्हनि खे वठी अचिजांइ त उन्हनि जो शान मथे आहे या जो हाफ़िज़ क़ुरान जो शान इनकार कोने भली भली एलएलबी करे आ भली तू एमबीबीएस करे आ भली तू डिग्रियूं हासिल कर दुनिया जो रोजगार त मिलंदी दुनिया जे इल्म सां दुनिया जी इज्जत हासिल करे सघींदो पर अल्लाह वटि इज्जत चाहींदो त रब जे क़ुरान जी तिलावत कर कुरान का जे मुंह मोड़ी दे बस सारी उम्र प्यो लोड़ी दे कुरान का जे मुंह मोड़ी दे बस सारी उम्र प्यो लोड़ी दे कुरान खुदा जो कलाम है कुरान खुदा जो कलाम है मिलियो उम्मत के इनाम है उन्हीं खाना तो तोड़ी दे बस सारी उम्र प्यो लोड़ी दे कुरान खाना तो तोड़ी दे बस सारी उम्र प्यो लोड़ी दे ओ मुजादा जे कुरान सा ना तो जोड़ी दे हिते भी वहवा हुते भी वहवा सुभान अल्लाह चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह अल्लाह जा मुकर्रब मलाइका रब जा वेझड़ा फरिश्ता वडे शान ए इज्जत वारा फरिश्ता जेकी हर वक्त अल्लाह जे कुर्ब में जने क़यामत जो ॾिहाड़ो थींदो हाफ़िज़ सगोराईंदा रब फरमाईंदो इन्हनि खे किराम बरर ओ उन्हें मुकर्रब फरिश्तनि भलारनि सगोरनि मलाइकनि सां गॾु मुंहिंजे हाफ़िज़ क़ुरान खे विहारींदा
इहा नेमत खपे या न खपे, इहा दौलत खपे या न खपे। हाँ केॾी महिल त क़ुरान पढ़ न, केॾी महिल त रब जे क़ुरान जी तिलावत कर न। हाँ अहिड़ो मिठो कलाम आहे। हाँ ॿियो केॾो बि कलाम सुहिणो हुजे, पढ़ंदो रह दिलि थकिजी पवंदी, दिलि भरिजी वेंदी। पर क़ुरान अहिड़ो मिठो कलाम आहे, जीअं जीअं पढ़ंदो वञो तीअं तीअं मज़ो वधंदो। हाँ ही अहिड़ो कलाम आहे जंहिंमां दिलि भरबी न, थकबी न। ऐं जीअं जीअं क़ुरान पढ़ंदो वेंदे तीअं तीअं मज़ो मेठाज वधंदो वेंदो। ऐं ॿियो हर कलाम मौक़े जी मुनासिबत सां पढ़बो आहे। ख़ुशी जो मौक़े ख़ुशी में पढ़बो, ग़मी जो कलाम ग़मी में पढ़बो। पर क़ुरान अहिड़ो कलाम आहे, ख़ुशी में पढ़ो त बि जाइज़, जे ग़मी में पढ़ो त बि जाइज़। हाँ शादी जो मौक़ो हुजे, घोट कुंवार जी लाउन लहण वारी रात हुजे, रब जो क़ुरान पढ़ो, घोट ते भी रहमत, कुंवार ते भी रहमत, ॾंज ते भी रहमत, छन्ने ते भी रहमत, साॼुण ते भी रहमत, भातियुन ते भी रहमत, पर ओड़े पाड़े ते भी रहमत। ऐं तूं वरी छा कंदो ही? समझी वञ। हाणे अॻे गाॾियूं हूंदियूं न फीथन वारियूं, उन फीथी गाॾी ते सराई भॼी पियो, मंगणहार वारी गाॾी जंज में मंगणहार जी बाह भॼी पई, पोड़ी कुराड़ी पे चढ़े, मंगणहार जंज दा काला मोह कर छोड़े। अरे दुल तो बंद न कर भेड़ा, घड़ी कन दुल बंद की थी, जंज दा काला मोह थी गया। हल भेड़ा हाणे हुन जी बाह भॼी पई, इहा घड़ी में दुल बंद न थी। हाँ ओ मुझा प्री प्यारा, जेकॾहिं ख़ुशी जे मौक़े ते क़ुरान पढ़ी त इहा शादी भी कामयाब, यो घोट कुंवार भी सदाई खुश गुजारींदा। बाकी जो यो धक धक में जो कयई शादी त पोइ आहिनि बि धक धक में सॼी उमिरि। तू हिकिड़े ॾींहं ते फ़क़ीर वटि वेही ॾिस त घणा माण्हू था अचनि त साईं को तावीज़ लिखी ॾियो, साल नथी ठहे। को साईं सॻो को खंड पढ़ी ॾियो, साल नथी ठहे। ओ मुंहिंजा दा, पर जेकॾहिं ग़मी जो मौक़ो हुजे, मैयत घर में रखियो हुजे, क़ुरान पढ़ो त मैयत जे मथां रब जी रहमत वसी वञे। पर जे मैयत के कब्र में पूरे अची, घर में वेही क़ुरान पढ़ी, चो मुंहिंजा मौला ही जेको क़ुरान पढ़ियुम इन्हे जो सवाब मैयत जे रूह के पहुचाए। इमाम सुयूती जो शरह सुदूर खण, हिते क़ुरान पढ़ी मैयत के बख्शी थो, होॾे हुन जे कब्र में रब जो नूर अची थो वञे। जे अज़ाबिया त अज़ाब माफ़, जे जहन्नमिया त जहन्नम माफ़, जे कब्र जहन्नम जी खड थस, क़ुरान पढ़ी बख्शीस, कब्र जन्नत जो बागीचो बणजी वञे। छा मरी विया मिटी थी विया, हिननि खे छाजे लाइ था ख़त्म हो बख्शो, छाजो क़ुरान था पढ़ो, छाजो नफ़ो थींदो। हुननि जे अलाह जो मग़फ़िरत नथो करे त उन्हनि खे वो रस्तो ई नथो ॾेखारे न। मग़फ़िरत थींदी सुन्नी जी, जंहिंजो अक़ीदो सुठो आहे। मग़फ़िरत थींदी सुन्नीअ जी, भला जे गदलो आहे, गुनहगार आहे, त बि अल्लाह ताला इहो सबब ठाहियो आहे त ज़िंदा इंसान क़ुरान पढ़ंदा। हाणे तव्हां हीअं सोमाणी नमाज़ पढ़ी चोदा, फातिहा पढ़ी, अलम शरीफ पढ़ी चोदा, महबूब जी सारी उम्मत के बख्शो। या अल्लाह हिन जो सवाब फातिहा जो हुजूर जी सारी उम्मत के पहुंचा। त हर कब्र में मशरिक खां वठी मगरिब ताईं करोड़े मुसलमान कब्रुनि में दफन आहिनि। हर कब्र जे अंदर 70 नूर रब दाख़िल कंदो आहे।
ये तो कोन कंदो जो विरहाए खणी सूरत फातिहा जे सवाब के पो ज़रड़ो 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 सभिनी के न न न न अल्लाह सखिया अल्लाह करीमा हिकड़ो भेरो सूरत फातिहा पढ़ी सारी उम्मत महबूब जी के बख्शी दो तो हर कब्र के अंदर उन सूरत फातिहा जा अनवार तजल्लियात पहुंचन था उनके अजर ही सवाब मिले तो जहन्नमियात जन्नती बन जी वने तो ये कुरान जेरन के भी नफो जे मोहन के भी नफो भाई हाने जे नसीब में ना है वो चंदो बाबा खत्म दुरूद न पढ़ो इन जो को फायदो ही कोने बस या तो मुकद्दर जी गाल है ना अल्लाह ताला जल्ल शानो यो सवाब जो हिस्सो सुन्नन जे हिस्से में लिखायो हुआ चो सल्लल्लाहु अलैहि मा सुन्नी आया ये ना सब गरजी चवंदो मां सुन्नी आया मुझो सुन्नत सां बस प्यार आहे मुझो सुन्नत मुझो इश्क आहे सुन अरबी सां बस मुझो बेड़ो पार आहे बस मुझो बेड़ो मां सुन्नी आया मीलाद नबी जो मल्हाया थो मीलाद नबी जो मल्हाया थो मां गौस जी यारी खावा थो हर असहाबी मुझो दिलदार आहे बस मुझो बेड़ो पार आहे मां सुन्नी आया मुझो सुन्नत सां बस प्यार आहे मुझो इश्क आहे सुन अरबी सां बस मुझो बेड़ो बेड़े पार थियण जी दावा त घणा ही कई वेठा है भंग जो कूंडो पी वो चंदो बेड़ा ही पार भंग जो कूंडो पी वो चंदो बेड़ा ही पार अरे बेड़ा पार तो उन्हें जा थींदा जेके मदीने वारे साईं दा आशिक आहिनि हाने मवाली वट वरी टे मवाली ॿिया आया कि हाने मेहमान आया है ने अज इन्हनि के ॿियो त कुछ कोने को छेलो कोई तो खराए सही रात जो ऊंदाही में छेलो कोई जानवरन के खाराई सुबह जो अची ॾिसे त छेलो किले ते ॿधो बीठो भिड़ाई रात कुठ में छेलो तो ॿधो बीठो पियो ॾिसे चितायूं वरी वरी ॾिसे न छेलो तो बीठो आहे भेण पई पुछे दादा छा थियो अथई छा थो ॾिसी बस ॾिसां थो छेले खे इहो तो बुधा दे रात जो ना उदय में चुपड़ी चुपड़ी करे कुत्तो काहे भी जो उदय में अछड़ा अछड़ा पैर नहीं यो कुत्तो जो काहे भी हो रात काहे कही हाणे जी न जावे बेड़ा पा मां सुन्नी आया मुझो सुन्नत सां बस प्यार आहे मुझो इश्क आहे सुने अरबी सां बस मुझो बेड़ो पार आहे मां सुन्नी आया भला यो सुन्नी जो कमा जो शराब पिए महबूब जी सुन्नत सहाबन जी सुन्नत अहले बैतन जी सुन्नत के जी सुन्नत शराब हराम साईं फरमाइन था शराब पीण वारे ते अल्लाह जी लानत
शराब ठाहिण वारे ते अल्लाह जी लानत आ, शराब निपूण वारे ते अल्लाह जी लानत आ, शराब खपाइण वारे ते अल्लाह जी लानत आ, शराब प्यारण वारे ते अल्लाह जी लानत आ, शराब पीअण वारे ते अल्लाह जी लानत आ। ऐं ये सब गुनाह में बराबर है। लानत खबर थी छा खे ज़रूर आहे? लानत रब जी रहमत खां दूरी, जन्नत खां महरूमी। असां वटि त फैशन थी वियो आहे न, फलाणे ते लानत, फलाणे ते लानत। लानत का मामूली ॻाल्हि न आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था कंहिं ते लानत विझे उन खां इहो भलो अथसि जो उनखे जेरे खॾ खणी पूरे छॾे त भलो आहे, लानत न विझेसि। हाँ पर शराबी, शराब पीअण वारो मुस्तफा करीम जी ज़बान अतहर मजा उन ते लानत पवंदी आहे। ओ मुसलमान, मदीने वारे साईं जो गुलाम आहीं त शराब जे वेझो न वञ, व्याज जे वेझो न वञ। व्याज जो हिकिड़ो रुपयो खाए ओॾो पंहिंजी जीजल माउ सां बैतुल्लाह जे अंदर ज़िना करे, काबे जे अंदर पंहिंजी जीजल माउ सां हेॾे कन खोले ॿुध। अरे दुनिया दुनिया थी वेंदी, पैसो धूड़ पियो पाईंदो, दौलत कम कोन ईंदई, पंहिंजी आकबत बर्बाद न कर। ओ दा मदीने वारे साईं फरमायो त व्याजी जॾहिं उथंदो, अल्लाह फरमाए थो त मां वाहिदुल क़हार व्याजी सां मां प्रभ पाण जंग कंदुसि। हाँ लिंग था ॾकनि, लिंग था ॾकनि, जे अल्लाह जंग करे, रब जी ज़ात जैसा जंग जो ऐलान करे, इहो किथे खटी सघंदो? उते दौलत कम न ईंदई, बंगला कम न ईंदई, माड़ियूं कम न ईंदई। ओ मुसलमान, अल्लाह जो खौफ रख, हलाल खा, पंहिंजे बच्चन खे बि हलाल खारा। चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। ही सबब इहो आहे जो कुरान खे छॾे ॾिनोसीं। जे कुरान के सीने से लाई है ना तो कुरान तो के एडे वंजण ही कोन दिए। खुदा जो कसम, कुरान में पावर, कुरान में पावर। कुरान पढ़ न, कुरान पढ़, ॾिस तो के गुनाहन का रोके थो या न थो रोके। चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। कुरान जे ज़बान में नाज़ुल थियो, उहा ज़बान ज़बानुनि जी सरदार आ। केड़ी ज़बान आ? केड़ी ज़बान आ? हाय हाय अरबी। अलिफ लाम रा तिल्का आयातुल किताबिल मुबीन, इन्ना अंज़लनाहु कुरआनन अरबिय्यन लअल्लकुम ताक़िलून। असा कुरान के अरबी में नाज़िल कयोसीं त ये तव्हां समझो। जे बोली में कुरान आयो उहा बोली बोलियुनि जी सरदार। जे ज़माने में कुरान आयो उहो ज़मानो ज़माननि जो सरदार। जे महीने में कुरान आयो उहो महीनो महीननि जो सरदार। जे रात में कुरान लथो उहा रात रातियुनि जी सरदार। जे सरजमीन ते कुरान लथो उहा सरजमीन सब सारी जमीन जी सरदार। जे शहर में कुरान आयो इहो शहर शहरनि जो सरदार। ओ मुझा प्री प्यारा, जे सोने हबीब ते कुरान नाज़ुल थियो वो दिलबर नबी सरदारन जो भी सरदार।
कुरान किथे लथो नज़लनाहु अला क़ल्बिका हे मुंहिंजा महबूब तुंहिंजे दिल जे मथां असां कुरान खे नाज़िल कयोसीं। अबा कुरान किथे लथो मदीने वारे साईं जी दिल मुबारक किथे लथो असां त ॿुधूं था इहो पंहिंजो इन में बाडरे में लथो जी मूंखे ॿुधायो मुसलमानो कुरान मदीने वारे साईं जी दिल ते लथो या बाडरे में लथो हाँ हाणे हे बाडरे में अलाए कहिड़ो कुरान लथो आहे 100 खन मायूं जंग में रात जो सुतियूं पियूं पर्दो नाहे सतुर नाहे छा कुरान इहो सेखारियो आहे छा कुरान इन जे लाइ नाज़िल थियो आहे मुसलमानो तव्हांजी गैरत काॾे वई तव्हांजी हमीयत काॾे वई कुरान जी बेहुरमती थिए तव्हांजो दिल वारो जज़्बो ईमान वारी कुवत काॾे मोकलाए वई आहे छा कुरान इन जे लाइ नाज़िल थियो आहे त बेपर्द औरतूं जंग में रात जो सुतियूं पियूं आहिनि मर्द धारिया उन्हनि जे विच में सुता पिया आहिनि छा कुरान ईअं सेखारियो हाँ गलत कुरान नाज़िल जेको थियो सो मदीने वारे साईं ते नाज़िल थियो आहे ॿियो किथे बि कुरान जे उॾामी लथो आहे अरे कुरान तुंहिंजे घर में लथो आहे उन जी इज़त छो नथो करी कुरान खे खोले पढ़ी छो नथो त कुरान चवे छा थो सेखारे छा थो वला तबर्रुजन तबर्रुजल जाहिलिया अल्लाह जो कुरान तो फरमाए ते औरतूं जाहिलियत वांगुरु मुंह उघाड़ा करे न वञो रुब तालिन लिल कुरान वल कुरान यलानहु घणा कुरान वारा पढ़न था कुरान हथ में खणन था पर कुरान उन्हनि ते लानत वसाईंदो आहे कुरान पढ़ंदा आहिनि पर कुरान मां लानत जी फिटकार पवंदी आहे त कुरान पढ़ींदो उन ते अमल छो नथो करे किथे कुरान में ये लिखियल आहे त तव्हां हीअं बेपर्दगी कयो हाणे वरी सही कुपो थो ठहे पियो जाहिल माण्हू जिनके नमाज जी खबर कोन्हे जिनके कुरान जे तर्जुमे जी खबर कोन्हे का उहे अगवान थी वेठा आहिनि ऐं हे हितों से डाक्सनूं भरियूं वेगनूं भरियूं कारूं भरियूं उते वेठो आहे त कुरान नाज़िल थियो आहे अरे कुरान घर में पियो अथई कॾहिं उन खे खोले चवंदो पढ़ी हाँ हक़ जो कलमो ॿुध मरंदे त तोखे पुछाणो थींदो मां इंतजामिया खे अर्ज़ थो कयां दादू जी पुलिस काॾे मरी वई आहे डीपीओ काॾे वियो डीसीओ काॾे वियो छो था हिन खे रोकथाम कनि लाड़काणे जी पुलिस काॾे वई असांजे मातरी जे पासे में 2 ॾींहं झंडो निकितो बाबा इन में हसन हुसैन इमाम था नज़र अचनि पर नज़र उन खे ईंदा जेको हलाली पुट हूंदो जेको माउ पीउ जो पुट हूंदो उन खे नज़र ईंदा हाणे साईं जेको ॾिसे चे हा इहो इमाम पाण बीठो आहे हाणे केरु चवंदो त मां हरामी ॿार आहियां 2-3 ॾींहं रोशो थियो 2-3 ॾींहं माण्हू आया शोशो ख़त्म थी वियो वरी ठटे ॾे हिकिड़ी माई निकिती जे तस्बीर थी बोड़े ॾे तस्बीर बोड़े थी ॾे त उहा तस्बीर जे नबी पाक खां मिली आहे सही कराची जा माण्हू हेॾो पंजाब जा माण्हू बसूं भरे पिया वञनि 2-3 महीना शोशो थियो हाणे केरु पुछेसि कोन 2-3 ॾींहं पीर सिपाही निकितो जे डंडकी थो फेराए बीमार चङा भला वरी 2-3 ॾींहं हैदराबाद में जे शुगर जे लाइ खंड थो पड़ी ॾे रहंदो माण्हुनि खे खंड खाराए डायबिटीज़ जो बीमार कयूं रातो वार टपड़ कयूं हले काॾे हलियो हितों वरी सही तव्हांजे हिन खानपुर जे परियों इते वरी चवंदो साईं सादी मूसाणी जो पीउ वरी हेॾो ज़ाहिर थियो आहे 2-3 ॾींहं से मेला लॻा पिया आहिनि असांजा सिंध जा माण्हू को हीअं दबुली वॼाए न को डोंकी वेही वॼाए त बसि ईअं अचे नड़ा खणी मेड़ करे पिया ॾिसो त सही ॻाल्हि छा आहे जाइज़ आहे नाजाइज़ आहे मुंहिंजा दोस्तो अल्लाह जे क़ुरान खे मज़ाक सम्झो वियो आहे रब जे क़ुरान जी तौहीन थी रही आहे ख़ुदा जो ख़ौफ़ कयो मुसलमानो अल्लाह जे हुज़ूरी में तव्हांखे पेश थियणो आहे अल्लाह जे खौफ दिलनि मझा मोकलाए वियो तॾहिं सरेआम बेहयाई थी रही आहे गुनाह जा कम थी रहिया आहिनि स्कूल जी मोकल थी मिले त वरी ॾिस त कीअं बीठा आहिनि रस्तनि ते छोकिरुनि जे स्कूल जे पासे में बेहयाई त हर जाइ ते अबर मेहड़ वारनि खे ख़ुदा पले
खुदा जा बाना पराए नंगे के न निहार, पराई न्याणी के न निहार, मता तू भी पंजी न्याणी वारो हुजी। अफू अन्निसाइ नास तो अफन्नास अन्निसाइकुम, तवा बियन जे नंगन ते बुरी नजर न कयो, अल्लाह तवा जे नंगन जी रखवाली रब कंदो। सोनारो वियो सोन जी बाही ठाही, चूड़ी सोन जी ठाही, सो कहीं घर में पारायण दिला में। हाणे सोनारे जो पारायण पराई माई के केड़ो जरूर है, भला सोन ठाही माई पंहिंजो पाण पाए या के माई का पाराए, पर ही वियो वनी पराई औरत के चूड़ी पाराई आई, पराई औरत के हथ जो लगाई तो दिल में शहवत जो बेहयाई जो ख्याल पैदा थियो। घर मोटी आयो तो संदस ज़ाल रोए थी, ज़ाल रोए थी। छो थी रोई? चहे असा जो नौकर साजी जिंदगी हलाली नमक असांजे ते पलियो आ, अज अचे मुझे बाह में हथ विधा, जोरी मुंह पंहिंजा हथ छड़ाया आहिनि, पर मां समझा थी सोनारा हिन नौकर जो डोह न आहे, अॼु का तोखा ग़लती थी आहे तॾहिं तुंहिंजो नौकर तुंहिंजे दर जो टुकरनि ते पलण वारो तुंहिंजे लॼ में हथ विधा अथई, ज़रूर तोखा का ग़लती थी आहे। सोनारे जे अखियुनि में ॻोड़ा अची विया जी बराबरि सच थी चवी, अॼु मूं पराई औरत खे हथ लाता आहिनि, रब उहो साॻियो मामलो मुंहिंजे घर में करे छॾियो आहे। खुदा जो खौफ रख ओ मुसलमान, अल्लाह जे के पेश थींदे, अल्लाह जे हुजूरी में रब जी बारगाह में अज न सुभाणे, सुभाणे न परीं जरूर हाज़िरी थियण वारी है। करे वठ जे की करणो थई वरी वापस न वरणो थई, हिसाब किताब थियणो थई सारे सब साफ ॾियणो आ। छॾे हिन तार दुनिया के कब्र नेठ हलणो आ, उते नई धूड़ में विझंदई सामीअ में नेठ सुम्हणो आ। न को माइट न को मारू न को बीमा हुकम ॾींदई, भॼी बेज़ार ॿाहिरि थींदई यके सिर सूर सहणो आ। भॼी बेज़ार ॿाहिरि थींदई यके सिर सूर सहणो आ। मौला अली शेर खुदा असदुल्लाहिल गालिब सैयदना अली बिन अबी तालिब रस्तो नहीं हुआ चंथा, हजरत गुलाम हजरत कुमैल सनन गुलाम साईं करीमन जे पुठियां तो अचे पियो। हजरत मौला अली कब्रिस्तान का लंघिया आहिनि त शेर खुदा जा कदम रुकजी विया, कब्रुनि ॾे निहारे करे मौला अली जे अखियुनि में लुड़क वही आया, मोती जहिड़ा ॻोढ़ा पाक लुड़क रुखसारनि सां टिमण लॻा। गुलाम कुमैल थो पुछे त मुंहिंजा आका मुंहिंजो अबो अंबड़ तो ता कुर्बान, ओ मुझा सोना अली तव्हां रोई रहिया आहियो। अचानक पाण कब्रुनि ॾे निहारे फरमाइंदा ए कब्रुनि वारो ॾियो त ख़बर तव्हांजो कब्रुनि में कहिड़ो हाल हुआ। हिकड़ी कब्र में आवाज आयो अली ओ शेरे खुदा, हेॾों जी ख़बर असीं था ॿुधायूं, एॾों जी ख़बर तूं ॿुधाए असांजे मरण खां पोइ असांजे घरनि जो हाल कहिड़ो, असांजे बच्चनि जो हाल छा आहे। हज़रत मौला अली फरमायो ए कब्रुनि वारो, तव्हांजे मरण खां पोइ तव्हांजे ज़ालुनि वञी ॿिया निकाह कया, तव्हांजे बिस्तरनि ते सुम्हण वारा ॿियो बणिजी विया, तव्हांजा कपड़ा अॼु ॿियनि जे बदननि ते, तव्हांजा मिल्कियतूं माल वंडजी विरहाइजी हिस्सा पतियूं थी विया। हिते जी ख़बर इहा आहे, भला एॾों जी का ख़बर तव्हां ॿुधायो। हिकिड़ी क़ब्र मां सुॾकनि जो आवाज़ आयो, रोई चवे थो ओ सुहिणा अली क़ब्र में त अमलनि जी ॻाल्हि आहे, ए अली जन जा अमल सुहिणा हुया उन्हनि जूं क़ब्रूं जन्नत जा बाग़ आहिनि,
उन्हनि जे लाइ नेमतूं आहिनि उन्हनि जे क़ब्रुनि खे अख जी निगाह ताईं कुशादो कयो वियो आहे पर ए अली जन जा अमल पुछड़ा हुया उन्हनि जे हेठों बि पाया उन्हनि जे मथों बि पाया उन्हनि जे साॼे खाॿे बाहि फड़की रही आहे ए अली उहे अल्लाह जे अज़ाब में गिरफ़्तार आहिनि मुंहिंजो मौला अली रोंदे 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 घर मोटियो आहे त अखियुनि जी ॻोढ़नि जी बरसात जारी हुई ओ पखी परदेसी अड़ादा वेठायूं उड़ाना ओ पखी परदेसी अड़ा वेठायूं उड़ाना करे महल पूरी चुगी वट के दाना पखी परदेसी अड़ादा वेठायूं उड़ाना ओ पखी परदेसी अड़ा सिखे करे उड़न जी ओ वाई छो विसारी वतन ते वरण जी काॾे तुंहिंजा मारू ओ काॾे तुंहिंजा मारू छॾे विया अपाणा ओ छॾे विया अपाणा पखी अल्लाह ओ पखी परदेसी अड़ादा वेठायूं डाणा करे महल पूरी चुगी वट के दाना पखी परदेसी अड़ा वेठायूं डाणा जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह ओ मुझा प्री प्यारा अल्लाह जे कुरान ते अमल कर कुरान सा चंबड़ी वन त दुनिया जे जिल्लतुन का भी बची वेंदे आखिरत जे रुसवायुन का भी नजात माणी दे जने रब जे कुरान ते अमल कंदे पर कुरान जो फैज़ कुरान जी रहमत कुरान मा शिफा कुरान मा बरकत उन के मिलंदी जेको साहिब कुरान के सुञाणे जेते कुरान नाज़ुल थियो जे कल्बे अथर ते कुरान जो नुज़ूल थियो जे जो साहिब कुरान सा ताल्लुक कुरान जो फैज़ उन्हें के मिलंदो पर जे जो मदीने वाले मीर सा मोहब्बत वारो ताल्लुक नाहे सजो दी कुरान पढ़ंदो रहे पर कुरान जा अखर उन्हें जे निड़ीअ का हेठ न लंघी सघंदा तफसीर इब्न कसीर खण ज़ुल्ख़ुवैसरा नाले हिकिड़ो शख्स मुझा सोना हबीब माले गनीमत विरहायन पिया छा पिया कन छो त विरहायण वारो त मुझो आहे ही सोनो हबीब न इन्नमा अन कासिमुन वल्लाहु योती नींदो रब्बा वंडीदो मां मोहम्मद करीम आहे साईं करीम वंडन पिया हर एक के उन जे हाल मुताबिक ॾियन पिया त हिकिड़ो ज़ुल्ख़ुवैसरा नाले उथियो ॾाढ़ी वॾी हुयसि अखियूं कपार में गिड़ियल हुयसि टिकण कूड़ियल हुयसि उठी बीठो ऐं चवण लॻो त ए दिल या मोहम्मद इत्तक़िल्लाह ए मोहम्मद अब्दुल कर अल्लाह खां डिॼ महबूब जो नालो वठी सॼी ऐं असां बि ईअं न सॾींदा उहे कीअं सॾींदा हा या रसूल अल्लाह फिदाक अबी व उम्मी ए अल्लाह जा रसूल मुंहिंजो अबू अमड़ तूं तां कुर्बान हे नालो वठी महबूब के रुखन लफ़्ज़न सां सॾी ऐं चवण लॻो त ए दिल अब्दुल कर माना त तूं जेका विरासत तो करी सादुल वारी महबूब जे फेल में महबूब जे कम में उनके एतराज थियो हुजूर जे गाल में नुक्त चीनी कयई महबूब में ऐब हुन के नजर आयो महबूब जी विरासत के हुन
तनकीदी अंदाज में ॾिठो बस हिन जा ये लफ्ज़ चवण ऐं फारूक आज़म जी तलवार म्याण मां कढ ओ पंजी जान जा दुश्मन जे मुझो मोहम्मद करीम मुझो सुहणो लजपाल नबी अदुल न कंदो त दुनिया में केरा अदुल करण वारो वो केरा दुनिया में जेको अदुल करे अब्दुल आदिलन जो सरदार आदतुल आदिलीन आत मुझो दिलबर मोहम्मद करीम हां तू मुझे महबूब में नुक्ताचीनी तो करी एतराज तो करी तलवार कढी उनके हरण जे लाइ तो मदीने वाले साईं फरमाए उमर थदो थी हे हिकड़ो कोने इन जे पोयो इन लहू असहाबन इन जी पोयो पूरी जमायत अकेलो न थई पोयो इन जी गैंग थस लगल ए उमर जे न इनन जी नमाजुन के दिसंदो त तवा पंजे नमाजुन के दिसी शर्मसार थींदो त असा केड़ी नमाज सा पढ़ो वाह जो हिनन जी नमाज जे इन्हन जे रोजन के दिसंदो त तवा पंजे रोजन ते शर्मसार थींदो हे एड़ा आबिद है एड़ी नमाज था पढ़न डिगी डिगी नमाज ठाए ठाए नमाज सोनी सोनी नमाज पढ़न था सोना रोजा रखन था ए उमर हिनन जे इबादत के दिसी तवा खुद शर्मसार थींदो त तवा एड़ी इबादत न करे सग्या ए उमर ये कुरान भी ढाढो पढ़न था ए उमर ये कुरान भी तमाम घणो पढ़न था पर यक़रऊनल कुरान वला यजावज़ु तराक़ीहिम कुरान पढ़न था पर कुरान इनन जे निड़ी का हेठ न थो लंघे कुरान पढ़न था पर कुरान निड़िन का हेठ न थो लंघे यमरकून मिन दीन कमा यमरकु सहम मिन रमिया ए उमर ये दीन मजा निकरी विया ये निकरी विया जे तीर शिकार मजा निकरी विया ये दीन मा निकरी विया अब हेले तवज्जो कजो थोड़ो ध्यान कजो मुडे सुजाग वेठायो भुलजी न पइजो मेहड़वाड़ा भुलजी न पइजो के जी टिकी नमाज के दिसी के जे टिकन सजदन के दिसी के जे कुल्हे ते बिस्तर दिसी किटली ऐ कौरो के जे हथ में दिसी के जी टिकी सुहारी दिसी भुलजी न पइजो साईं ता फरमान यमरकून मिन दीन कमा यमरकु साम मिन रमिया जे तीर शिकार मजा निकरी वियो ये हे बे दीन मजा निकरी विया बाहर बा नमाज भी पढ़न था नमाज भी एड़ी जो हज़रत उमर एड़ी नमाज पंजी नमाज से शर्मसार थी एड़ी भली नमाज रोजो भी रखन था ए कुरान भी ढाढो था पढ़न पर इनन सभिनी गालियन जे बावजूद दीन मजा निकरी वार निकता बेड़ा जो मोटण ही मुश्किल गाल समझ में आया गाल समझ में आया हां हां वो दीन केड़ो जे मा निकरी विया असान समझदा दीन नमाज आ रोजो आ दाढ़ी आ कुरान पढ़ियो दीन आ साईं फरमाइन था इनन जे बावजूद नमाज जे बावजूद रोजे जे बावजूद कुरान पढ़न जे बावजूद दीन मा निकरी विया वो दीन केड़ो जे मा निकरी विया वो इश्क रसूल ऐं अदब रसूल असल दीन ता है ही हो ना मुस्तफा बरसा खीशरा कि दी हम उस्त अगर बहु नरसीदी तमाम बुलहबीस दीन ता है मुझे मुस्तफा जी मोहब्बत हुजूर जो अदब मदीने वाले साईं सा इश्क हुजे निस्बत हुजे दिल वारी तार गुंबद खदरा जे मकी सा जुड़ियल हुजे इहो दीन जेकर इहा शे ना है ए महबूब में ऐब थो कढी हां वेंदो न बी गाल न कंदो अरे नबी के गैब जो इल्म कोन हो अरे नबी के नूर छो ता चो अरे ही गाल छो बी का गाल ही न मिलंदस बियो को मौजू ही हथ न ईंदुस हां हेडे त वने न मवालिन के त वनी चे त टिकण कुटण से उते न चवंदो ओ एतराज ही मदीने वाले साईं ते कंदो ऐ हुजूर जे बचड़न ते अहल बैतन ते एतराज कंदी बगदाद वाले सोने दस्तगीर गाल समझो था माना दीन का निकरी दीन का कुरान पढ़ंदे 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 दीन का निकरी गाल समझ में आयो असल गाल है कुरान सा मोहब्बत
ऐं साहिबे कुरान सां इश्क जेते कुरान नाज़िल थियो आहे न उन दिलबर मोहम्मद करीम सां सच्ची मोहब्बत मुझे दिलड़िया जो दिलबर महबूब मोहम्मद रहमत जो पिरी पे कर महबूब मोहम्मद अल्लाह ॾियणते आ वंडो हथिया भी बन जे वो सोनो सखी सरवर महबूब मोहम्मद चो सल्लल्लाहु अलैहि कया सल्लल्लाहु अलैहि कया सुभान अल्लाह मुझे महबूब सां जे मोहब्बत हुजे त मोहब्बत वारे के ऐब नजर नहीं ईंदो जेको न महबूब जे शान में का लफ्ज घट वध गालाए समझ त बेईमान थे भली पियो नमाज़ू पढ़े भली पियो सजदा जे भली बिस्तरो कंध ते हुजेस कमसल हिमार यहमिल असफार ढेर किताबन जा खयूं वते कुलन ते पर दीन इहो आ जो मदीने वारे साईं सां मोहब्बत इश्क ताल्लुक दिल जो महबूब सां जुड़ियल हुजे रब जे कुरान का पुछ त रब छा थो फरमाए हर शय जी दिल हुंदी आ पर कुरान जी भी दिल आ हर शय जी दिल हुंदी आ ऐं कुरान जी भी दिल आ ऐं वरी दिल जी भी दिल हुंदी आ ये न्यूक्लियस होंदो आ त न्यूक्लियस जे अंदर भी हिकड़ो अन्या मरकजी नुक्तो होंदो आ जंहिंखे इलेक्ट्रॉन ऐं प्रोटॉन फिरंदा आहिनि दिल बेशक मरकज आ पर मरकज जो भी मरकज आ उन में अंदर कुरान जी दिल सूरह यासीन आ ऐं सूरह यासीन जी दिल केड़ी आ यासीन वल कुरानिल हकीम इन्नक लमिनल मुरसलीन ए सरदार मुखे कुरान जो कसम केर तो कसम खणे मेहड़ वारा लफ्ज़ त ॾिस कुरान जी दिल त ॾिस यासीन ए सरदार वल कुरानिल हकीम मुखे कुरान जो कसम आ केड़ो कुरान उहो कुरान जेको हकीम आ ऐं मज़े जी ॻाल्हि इहा आहे त असांजो हाफ़िज़ अब्दुल हकीम जंहिं हे हाफ़िज़ हेॾा ॾिठई न हिन जी मेहनत जंहिं हाफ़िज़ सगोरे कई आहे क़ुरान हकीम पढ़ायो आहे उहो ख़ुद बि अब्दुल हकीम आहे रब तो फरमाए त मूंखे क़ुरान जो कसम आहे उहो क़ुरान जेको हकीम आहे बीमारी थे दर्द थे तकलीफ थे हकीम दे ड्रोड़ंदे तबीब दे ड्रोड़ंदे रब तो फरमाए त हकीम त तुझे घर मौजूद आ यो कुरान हकीम आ तुझे दर्दन जो सभिनी जो इलाज ने कुरान में मौजूद ए मुंजा मौला भला काल केड़ी आ जो हेडो वडो कसम खई हुई
हेडी गाल करे छड़ी गाल केड़िया रब तो फरमाए इन्नक लमिनल मुरसलीन ए मुझा महबूब मैं कुरान जो कसम खणी तो चवा त तू मुझो रसूल आही अला सिरातिम मुस्तकीम ए मुझा महबूब मां कसम सा तो चवा त तू सिद्धी राह ते आई ये जेके तुम्हें एतराज ता कन ये भिटकल हिन ये रस्ते ता हटल हिन ये गुमराह हिन जेकी तुम्हें एतराज ता कन तुझे कौल में तुझे फेल में जेकी शक था कन जेकी तुझे शान में गुस्ताखियों था कन ये गुमराह हिन मां रब कसम सा तो चवा त सीधे रस्ते ते आई त दिलबर नबी तू हां वो सिराते मुस्तकीम खपे कंहिंखे खपे सिराते मुस्तकीम खपे न सिराते मुस्तकीम केड़ो आ रब जो पाक कलाम पढ़ो त कसम खणी रब पाण थो बुधाए पियो वल कुरानिल हकीम इन्नक लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तकीम तंजीलल अजीजिर रहीम या गालिब ऐं वडी बाज वारे रब वटा यो कुरान नाज़िल थियो आ अरब मां ना आयो आ अजम मां ना आयो आ तंजील यो नाज़िल थियो आ त हकीमिन हमीद खां नाज़िल थियो आ त रब्बुल आलमीन खां नाज़िल थियो आ त खालिक अकबर मालिकुल मुल्क जुल जलाल वल इकराम वटा यो कुरान नाज़िल थियो हाँ हाणे जे हिदायत खपई न त पो उन साहिब कुरान के चंबड़ी पो सिधी वाट ई आ सिधी वाट केड़ी आ सुभान अल्लाह चौ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह हाँ जेकरे कुरान सा मोहब्बत थई त साहिब कुरान सा इश्क रख ऐं पो कुरान के पढ़ त कुरान पंजो फैज़ जातो ते बहर वहाए कुरान पंजे रहमत जूं तुझे मथा छाऊं करे पो ये मदरसन में तालिबुल इल्म पढ़न था पिया न मां उन्हनि के गुजारिश कंदुस त तवा भाग वारा हो जो कुरान पढ़ो था पिया हाणे हिम्मत करे हाफिज थी वठो छो त इन रस्ते में शैतान भी वडी रुकावट कंदो आहे शैतान जेके मदरसन में पढ़न था न हाफिज थियन था आलिम थियन था उनके अचे सलाहूं दीदो भेणा छड मदरसे जी पचर गाल समझो था वडी जंगा तालिबन सा तेजे करे तालिबुल इल्मन के गुजारिश कंदुस त कुरान याद कयो अल्लाह तवा के दुनिया में भी इज्जत दींदो आखिरत में भी इज्जत दींदो ऐं कुरान किए याद कजे कुरान जे याद करण जो तरीको केड़ो आ हिकड़ो नंढो किताब अज हियर प्रेस में आयो आ हिन में तवा पढ़ो त याद किए कुरान कजे ऐं यादगीरो चेबो छा के यादगीरो आहे केड़ी शे भला वो यादगीरो दिल में रहंदो आ ज़हन में रहंदो आ यादगीरो किथे रहंदो आ साइंस छा थी चवे मजहब छा थो चवे दानाव छा था चवन अकुल किथे रहंदो आ ऐं हाफिज़ो किथे रहंदो अजीब गालियों दव इन किताब में ऐं हाफिज़े वधाइण जा नुस्खा का गाल पढ़ो था विसरी थी वने सुबह जो नेरानो 11 या 21 दाना किशमिश बोस्की रंग जी थी ना किशमिश उन जा 21 दाना या 11 दाना सुबह जो नेरा ना खाओ अल्लाह जे आयतुन मजा या एकड़ी आयत अल्लाह ताला ता जो हाफिज वधाए छे हां मजो आ ना शे भी मिठी खाए न हाफिज वधी वे
ऐं जे यादि करणु चाहियो था त सुम्हण खां अॻु में जा 45 मिंट मुनो कलाक सुम्हण खां अॻु में भेरा ॾेई सुम्ही पओ उहा शइ तव्हांखे यादि थी ॿियो जेॾीमहिल निंड करे उथो था न सुबुह जो वक़्तु जेको हूंदो आहे उहो सुबुह जो वक़्तु हीरनि ऐं मोतियुनि जहिड़ो हूंदो सुबुह जे वक़्त में जेको भेरो ॾींदो न आलिम इल्म पढ़े हाफ़िज़ हिफ़िज़ करे या स्कूलनि कॉलेजनि में को मिसाल केमिस्ट्री तो यादि करे को फिजिक्स तो यादि करे कंहिंखे साईं मुंहिंजा मैथमेटिक्स या थीरम यादि करणा आहिनि जेकॾहिं यादि नथी अचे सुबुह जे वक़्त में भेरा ॾियो यादि थी वेंदी ऐं यादि करण जो तरीक़ो कहिड़ो आहे उन जे बारे में जेके मुतक़द्दिमीन उलमा औलिया सुलहा अल्लाह जा बरगुज़ीदा बाना उन्हनि पंहिंजा ज़ाती तजुर्बा लिखिया आहिनि उहे हिन किताब में जमा करे लिखिया आहिनि हिन दौर में हिकिड़ो अहिड़ो माण्हू बि अथव जंहिं 27 ॾींहंनि में क़ुरान शरीफ़ यादि कयो 27 ॾींहंनि में 87 पारो रोज़ानो यादि कंदो ऐं राति जो तरावीहनि में पढ़ंदो हिन दौर में मौजूदु आहे अञा इन किताब में लिखियल अथव पढ़जो त कहिड़ो माण्हू ॻाल्हि सम्झव ओ मुंहिंजा पिरी प्यारा त अल्लाह जो क़ुरान पाण बि पढ़ो पंहिंजे बच्चनि खे पढ़ायो ऐं जेके मालदार आहिनि जंहिंखे रब पैसो दौलत ॾिनी आहे त पंहिंजी दौलत खे अल्लाह जे रस्ते में ख़र्च कयो मदरसा तामीर करायो अहले सुन्नत जे मदरसनि जी ख़िदमत कयो मदरसनि जा मुआविन बणिजी वञो पंहिंजे हलाल कमाई मज़ा मदरसनि जी ख़िदमत कयो अल्लाह तव्हांजी रोज़ी खे वधाए जस हुजे मियां मोहम्मद सूमर खे अल्लाह साईं ख़ुशि करे हे मदरसो बहराड़ी जे हिकिड़े नंढे ॻोठ में मां ॾिसी आहियो ॿ टे दफ़ा बहराड़ी जे ॻोठ में मदरसो ऐं तव्हां ॾिसो हे सुठो कयो जो शहर में जलसो रखियो शहर में जलसो रखियो सुठो कयूं त ॿियनि खे बि ख़बर पवे त असांजे बहराड़ियुनि में बि अहले सुन्नत जा मुजाहिद कहिड़ो कमु कनि था ॻाल्हि सम्झो त मालदारो पंहिंजी हलाल कमाई खे अल्लाह जे रस्ते में ख़र्च कयो मदरसा तामीर करायो तालिब इल्मनि जी मदद कयो उन कंहिंखे कपिड़ो वठी ॾियो कंहिंखे किताब वठी ॾियो मदरसे में नुख वठी ॾियो तॾो तौरी वठी ॾियो जेकॾहिं मदरसे में हॉस्टल आहे मुसाफ़िर तालिब रहनि था त पंहिंजो बटई खणो हींअर सारियुनि जी बटई खणो त हिकिड़ी बोरी 2 बोरियूं अन्न जूं वञी मदरसे में पहुचाए अचो वरी ॾिसो त अल्लाह ताला तव्हांखे उनजो बदिलो छा थो ॾिए मा नकस मालिन मिन सदक ख़ैरात सां माल घटिबो नाहे पर घटियल हूंदो त रब वधाए छॾींदो टे शयूं मदीने वारे साईं फरमायो त तव्हां चओ त मां मोहम्मद कसम थो खणा मां कसम थो खणी चवां थी इहा ॻाल्हि सची अथव 3 ॻाल्हियुनि जो मदीने वारो साईं कसम खणे ऐं अञा बि उम्मती तोखे यकीन न अचे त पोइ चओ पंहिंजी क़िस्मत खे हा महबूब जो कौल सचो हथ मथे खण महबूब जो फरमान 3 ॻाल्हियूं साईं फरमाइनि था त ख़ैरात कयो तव्हांजो माल घटिबो न वधंदो चओ त मां कसम खणा मदीने वारा साईं था फरमाइनि इन ॻाल्हि ते मां मोहम्मद करीम कसम थो खणा त इहा ॻाल्हि हक़ ऐं सचो आहे ख़ैरात कंदो रब तव्हांजे माल खे वधाईंदो ॿिए नंबर ते साईं फरमाइनि था त जेको माण्हुनि खे माफ़ कंदो मां कसम थो खणा त अल्लाह ताला हुनजी इज़त वधाए छॾे जेको माफ़ कंदो छा कंदो को तॾे ते अचे पाए पांध गिचीअ में अंगण जे अचनि अवगुण ऐब कचायूं ढोलिया सभु ढकजनि तोड़े लख हुजनि त बि माफ़ियूं ॾिजनि महिंदा कुदरत ते अचे माफ़ी वठे तव्हां माफ़ कयो दरगुज़र कयो पलाद न वठो वेर न वठो बुग़्ज़ दिल में न रखो कीनो न रखो मनसूबा न ठाहियो त हिन हीअं कयो आहे मां हीअं कंदुसि हिन 5 गारियूं ॾिनियूं आहिनि मां 10 गारियूं ॾींदुसि हिन मूंखे हिकिड़ो पुछो ॾिनो आहे मां 20 पुछा ॾींदोसांसि ईअं न कयो मदीने वारा साईं था फरमाइनि तव्हां सां अगरि के ज़्यादती कई आहे तव्हां उनखे बख़्शे छॾियो मां मोहम्मद करीम कसम थो खणा रब तव्हांजी इज़त वधाए छॾे ऐं साईं फरमाइनि था 3 ॻाल्हि मां कसम थो खणा इन ॻाल्हि ते त तव्हां अल्लाह जे ख़ातिर न्याज़मंदी कयो रब तव्हांजे दर्जनि खे बुलंद करे मन तवाज़ा लिल्लाह रफ़अहु अल्लाह जेको अल्लाह जे वास्ते निवड़त कंदो रब उन जे दर्जनि खे वधाए छॾे
गाल समझो था हाँ पो इन गालियुनि ते अमल कयो कुरान पढ़ो पंहिंजे बच्चन के भी कुरान पढ़ायो हाणे हमरा पियो पुछे बे खां त वाह कम धंधो केड़ो कंदो ही चे मुखे 8 पुट आहिनि चे कम तो पुछाए धंधो केड़ो कंदो चे 8 पुट आहिनि बाबा धंधो पुछाए तो त केड़ो कम केड़ो कंदो चे इहो त कंदो आहियां 8 पुट हाँ अल्हम्दुलिल्लाह अल्लाह अञा वधीक बरकत ॾे हिकड़ी अदड़ी भेण खे 5 ॿार 10 ॿार 8 ॿार अल्लाह अञा वधाए पर को हिकड़ो बच्चो मदरसे जे हवाले कर कुरान जे हवाले कर साईं फरमाइनि था जे पंहिंजे बच्चे खे कुरान पढ़ायो हाफ़िज़ बणायो जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो हाफ़िज़ कुरान जो अबो ऐं अमड़ ईंदा उन्हनि खे रब इज़त जो ताज पहिराईंदो एडो रोशन ताज हुंदो जे दुनिया में सिज उभरंदो आ त जहान रोशन थी वेंदो आ घर रोशन थी वेंदा आहिनि इन्हनि घरनि में पहुतल रोशनी खां बि वधीक उन ताज जी रोशनी हूंदी जेका हाफ़िज़ कुरान जे अबे ऐं अमड़ खे पाराई वेंदी पंहिंजे बच्चन खे कुरान जो हाफ़िज़ बनायो दीन जो आलिम बनायो ऐं तव्हां खे बि मां गुज़ारिश थो कयां रब तौफ़ीक़ ॾे त हिकिड़ो टाइम कढो हिकिड़ा 15 मिंट रोज़ानो अधु कलाक रोज़ानो कुरान जी तिलावत कयो ऐं हिकिड़ी आयत यादि कयो न रोज़ जेकॾहिं हिकिड़ी आयत रोज़ यादि कयो 70 सालनि में तव्हां मुकम्मिल हाफ़िज़ कुरान थी वेंदव हिसाब करे ॾियांव हिकिड़ी आयत रोज़ यादि कयो 70 सालनि में तव्हां कुरान जा हाफ़िज़ थी वेंदव पर जेकॾहिं अल्लाह ताला तव्हांखे तौफ़ीक़ ॾे 2 आयतूं 3 आयतूं यादि कयो नंढियूं सूरतूं यादि कयो जेतिरियूं तव्हांखे आयतूं यादि हूंदियूं ओतिरा रब तव्हांजा जन्नत जा दर्जा बुलंद कंदो ऐं निमाज़ 5 वक़्त पढ़ो निमाज़ अल्लाह जो फर्ज़ आहे सगीर कबीर मर्द औरतूं अमड़ियूं भेनरूं उन्हनि खे बि गुज़ारिश आहे त 5 वक़्त निमाज़ पढ़ो अल्लाह जो फर्ज आ जी मर्दन ते फर्ज आती अमड़ियुनि जे मथां भी या नमाज फर्ज 5 वक्त नमाज पढ़ो अल्लाह जे घरन के आबाद कयो अल्लाह राजी मदीने वारो साईं राजी वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।